जमाल सां जेको सुल्तान कयो आहे त उन मां इहो ई महसूस पियो थिए त हू काफ़ी पावरफुल माण्हू आहे। पर मुंहिंजे ज़हन में हिकु सुवाल आहे त अहिड़ो पावरफुल माण्हू चाचा जे अंडर कीअं रहियो आहे? वो पापा जे अंडर कोन। जे पापा जे अंडर हुजे हा त ईअं चीट न करे हा पापा खे। हुन इलाही वॾो धोखो ॾिनो आहे। मां सम्झां थो जीअं सुल्तान कयो आहे ईअं ई सत्तार बि चाचा खे चीट कयो आहे। किथे त इशू आहे? उहो ट्रस्ट डिफेस्ट किथे आहे? कहिड़ियूं कमज़ोरियूं आहिनि जंहिंजे करे चाचा सां हमेशह ईअं थींदो रहियो आहे? पापा हर माण्हू ते ट्रस्ट कंदो आहे। बस सिर्फ़ चाचा खे पंहिंजनि ते ट्रस्ट कोन्हे। पंहिंजनि बि त अहिड़ो ई रवैयो रखियो। हाणे त जमाल खे उहो तपेदार बि मिली वियो आहे जंहिं कूड़ हणी फैमिली खे अलॻि कयो हो। अॼु हू सभु कुझु सच ॿुधाइण लाइ तयारु आहे। मूंखे मारिया ॿुधायो हो त जमाल खां हुन मुकमल स्टेटमेंट वरिती आहे ऐं हुन उहो सभु कुझु लिखत में बि ॾिनो आहे। यासर तोखे डिफाइन करण जी ज़रूरत न आहे। मूंखे तो ते ट्रस्ट आहे। बस मामा ऐं पापा जे ग़लति फहमियूं दूर करणियूं आहिनि ऐं उहे दूर थी वेंदियूं इंशाअल्लाह। ॾिस माहीन, इहे ग़लति फहमियूं दूर थियण सां ई असां हिकु ख़ानदान थी वेंदासीं। पर छा पाण हिकु थी वेंदासीं? तुंहिंजी सुई उते ई अटकियल आहे यासिर। थोरो अॻियां जो सोच। असां पहिरियों का मंज़िल त माणियूं, का अचीवमेंट त हुजे असां वटि। माहीन, तूं इन ॻाल्हि खे बि त सम्झे थी न। प्यार माणण बि त मंज़िल आहे न। सखणे प्यार सां ज़िंदगी नथी हली सघे यासिर। बी प्रैक्टिकल। तूं सॉफ्टवेयर जी दुनिया जो माण्हू आहीं, को आशिक मजनू न आहीं। हिन तजुर्बे जे चकर में असां पोढ़ा न थी वञूं। ख़ैर, हिन वक़्तु पापा जी ज़मानत जो फाइनल करणो आहे। तूं बैरिस्टर साहब खां मालूम त करे वठ। हुन चयो हो त जीअं बेल मिलंदी हू असांखे कॉल करे वठंदो, पोइ पाण हुन वटि हली डॉक्यूमेंट्स खणी वठंदासीं। यासिर, तोखे लॻे थो त पापा खे वाकई बेल मिली वेंदी? हाँ, जंहिं ग्राउंड ते बैरिस्टर साहब बेल अप्लाई कई आहे उहे काफ़ी सॉलिड आहिनि। हुन वाज़े कयो आहे त हिकु वॾी ऐं गहरी साज़िश करे हिकु नाले वारे बिज़नेसमैन खे आउट करण जे लाइ, ऐं उहो सभु कुझु कयो पियो वञे जंहिंमें कई धुरियूं इन्वॉल्व आहिनि। ऐं इत्फाक़ सां जज साहब बि किथे चाचा सोराब सां मिलियल आहे ऐं संदसि हू बिज़नेस बाबति वाक़फ़ियत रखे थो। बेल थींदी त पापा वापसि ईंदो। पाणे जे मामले खे ॾिसी वठंदो सिधी तरीक़े सां। माहिन, हींअर ई तुंहिंजे पापा सां मुंहिंजी ॻाल्हि थी। हू मुल्क वापसि मोटी रहियो आहे। हाणे मुंहिंजी हुन सां ॻाल्हि थी आहे। रियली मामा? इहा त वाकई इलाही सुठी ख़ुशख़बरी आहे। हेलो जी ओके थैंक यू सो मच। लॻे थो त अॼु ख़ुशख़बरियुनि जो ॾींहुं आहे ऐं हिकु ख़ुशी जी ॿी ख़बर आहे त चाचा सोराब जी ज़मानत थी चुकी आहे ऐं कुझु ई देरि में असांखे कागज़ बि मिली वेंदा। ग्रेट! इहा त इलाही सुठी ख़ुशख़बरी आहे। शुक्र आहे मुंहिंजा मालिक, तुंहिंजा लखे एहसान आहिनि। थैंक यू सो मच यासिर। इहो सभु कुझु सिर्फ़ु तुंहिंजी वजह सां ई थी सघियो आहे। अगरि तूं न हुजी हा त इहो न थी सघे हा। अरे बाबा, इहो त मुंहिंजो फ़र्ज़ु हो। मां हिन घर जो ई त भाती आहियां ऐं मां अहिड़े ॾुखे वक़्त में अव्हां सां गॾु न हुजां त ॿियो केरु हुजे हा? न बच्चा, पोइ बि तूं ॾींहं राति हिकु करे असांजी घणी सपोर्ट कई आहे ऐं सोराब तुंहिंजी इन मदद जो थोरा ई तो हुयो। अरे न चाची, प्लीज़ मूंखे शर्मसार न कयो। मां हिन घर जो भाती आहियां। बस चाचा पुॼी वञे त असां पोइ हिननि दुश्मननि खे ॾिसी वठंदासीं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।